नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में जना टाई कमांडो क्लब स्काउट खैरपुर में 23 मार्च योम पाकिस्तान जे हवाले सां तकरीब थी गुज़री। तकरीब जी शुरूआती क़ुरान पाक जी तलावत सां कई वई ऐं 23 मार्च योम पाकिस्तान ते तरानो ॻाए खेस पाकिस्तान ते नगमा बि चया विया। इन मौक़े ते स्टिक फाइट, लैंगचो, सेल्फ डिफेंस, ब्रेकिंग असेंबली, कराटो, रोल वेसिंग ट्राई कमांडो थिया ऐं अल फारूक स्काउट टेबलोस पेश कया। जॾहिं त PTI रहनुमा नवीद मेमण तकरीर कंदे चयो त 23 मार्च योम पाकिस्तान जे मौक़े ते ही रांदियूं ही प्रोग्राम असां समेत असांजी ईंदड़ नसलनि जो मुस्तक़बिल बदिलाए सघनि थियूं ऐं ही कराटा, कबटिन, ट्राई कमांडो ऐं रोलर वेसलिंग जहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। हिन वधीक चयो आहे त ही प्रोग्राम मोहबत में इज़ाफ़ो थियण सां गॾोगॾु अमन एके जो पैगाम। इन मौक़े ते तकरीब में शागिर्द शागिर्दाणियूं, उस्ताद, सुगड़ वकील, सहाफ़ी ऐं सियासी समाजी मोज़िज़ माण्हुनि पिणु शिरकत कई। जी असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं खैरपुर जे इलाइक़े छटरी चौक ते, जीअं त जिनाटिक मंडो जे क्लब जे तावन सां 23 मार्च डे जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद वियो आहे। इन हवाले सां असीं मौजूदु महिमान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो 23 मार्च जे हवाले सां जो छा चवणु आहे। ऐं इहो मुल्क जेको सदियुनि ताईं क़ाइमु रहणो आहे, अॻिता क़यामत ताईं क़ाइमु रहणो आहे। ऐं हिन मुल्क जे ही जेको 23 मार्च जे हवाले सां नौजवाननि जेको लहू गरम ऐं हे जेको पंहिंजो जेको फंक्शन कयो वियो आहे, मां त चवंदा आहिनि सभिनी दोस्तनि खे सलाम आहे जिन एतिरो सॼो ज़बरदस्त तरीक़े सां पार्टिसिपेशन कई आहे। ऐं हिन मौक़े ते हर इंसान जा जज़्बात पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे सरज़मीन जे लाइ सरखरू लगा पिया है। सर लोरानी साहब और सर निसार सुमरो साहब की, जहाँ पर जितने भी मेहमान ग्रामी इन सबको अस्सलाम वालेकुम। ये प्रोग्राम जो है बहुत ज़बरदस्त है बच्चों की अवेयरनेस के लिए, और गवर्नमेंट को चाहिए कि इस प्रोग्राम पे तवज्जो दे, तरजीह दे, अहमियत दे, ताकि बच्चों की जो भी उजागर कर होनी चाहिए, जितनी भी एक्टिविटीज़ हैं इनकी उजागर कर जाए। ये समाजी लोगों का बहुत शुक्रिया, बहुत मेहरबानी है जो जितने भी समाजी वर्कर्स हैं इस बात को उजागर कर रहे हैं। अदरवाइज़ पाकिस्तान में ये जो छोटे छोटे प्रोग्राम नहीं, ये बहुत बड़े बड़े प्रोग्राम हैं, क्योंकि इवेंट 23 मार्च का इवेंट है। ये पाकिस्तान के लिए बहुत अहम, और इन बच्चों के लिए जो है अवेयरनेस के लिए पाकिस्तानी गवर्नमेंट को और डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खैरपुर को बहुत ज़्यादा तामुन करना चाहिए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी